घोड़की जसकम जसाफ तरफा जसकम मरकज़ी जे सर ते बहरिया टाउन समेत सिंध दुश्मन मनसूबन खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो। मुज़ाहिरीन हबीबुल्लाह घोटू, नसरुल्लाह कलादी, रशीद सिंधी, महबूब घोटू, फारूक कल्होड़ो, वहाब सहतो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो हो त बहरिया टाउन गैर क़ानूनी आहे, पर उन जे बावजूदि हिते नस्ला टावर खे त किरायो वञे थो, पर गैर क़ानूनी मनसूबे बहरिया टाउन खे सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण ख़ातिर नथो ड्राहियो वञे। वेतर बहरिया टाउन ख़िलाफ़ जिदोजहद करण जे ॾोह में मुल्क मलिक रियाज़ तरफ़ां असांजे क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि जे मथां कूड़ा केस दर्ज कराए हिसाइण जी कोशिश कई पई वञे, पर असीं कंहिं बि सूरत में सिंध जूं ज़मीनूं मलिक रियाज़ जे हवाले करण लाइ तयारु नाहियूं। सिंध में धारिया माण्हू आबाद करण जी साज़िश आहे। हुननि चयो त असीं बहरिया टाउन ख़िलाफ़ साह जे आख़िरी घड़ी ताईं जिदोजहद जारी रखंदासीं।